पुलिस आफिसरनि जूं माली मुश्किलातूं ख़त्म करण लाइ ख़ासि क़दम खंया पिया वञनि। आफिसरनि जी पेशेवरानी सलाहियत ऐं अमली महारत वधाइण लाइ क़दम यकीनी बणाया वेंदा। मौजूदा पुलिस बेस खे आलमी मयार मूजिबि तयारु कयो वेंदो। चाहियां थो त हर आफिसर जी पघार बहितर हुजे। आफिसरनि जे प्रोमोशन वारनि मसइलनि खे बि हल कयो वेंदो। तरबियत वठंदड़ ASPs खे पासिंग आउट ते प्लाट ॾिना वेंदा। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो तरबियत वठंदड़ ASPs खे ख़िताब। घरू वज़ीर जो नेशनल पुलिस अकेडमी जो दौरो जारी कमनि जो जाइज़ो वरितो। मोहसिन नक़वी कमांडेंट नेशनल पुलिस अकेडमी के जारी हिदायतूं जारी कयूं। हैदराबाद की अदालत रोडन ते कायम पार्किंग के गैर कानूनी करार ॾेई छॾियो। डिप्टी कमिश्नर SSP HMC समेत लाॻापियल धुरियुनि के फौरी तौर पार्किंग ख़त्म कराइण जी हिदायत। एडिशनल सेशन जज बन तसव्वुर अली राजपूत की अदालत वकील फैसल मुग़ल की दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। हैदराबाद के समूरनि रोडन ते कायम पार्किंग गैर कानूनी आहिनि। जारी कयल ठीका रद्द कया वञनि। जेकी पार्किंग जे नाले ते रक़म वठी रहिया आहिनि उन्हनि ख़िलाफ़ केस दाख़िल कया वञनि। अदालत जो हुकुम। कराची में रेंजर्स की इंटेलिजेंस बेस कार्रवाई फुरलोटरी स्ट्रीट क्राइम और मंशियात की स्मगलिंग की वारदातों में मुलविस 4 जवाबदार गिरफ्तार। हथियार गोला बारूद और चोरी थियल सामान हथ। रेंजर्स तर्जमान मूजिब गिरफ्तार जवाबदार के हथियारन गोला बारूद और चोरी थियल सामान समेत वधिक कानूनी कार्रवाई लाइ पुलिस हवाले कयो वियो आहे। पीर जो कोट भरिसां चौपाई माल जो वापारी गोलियूं हणी क़तल। दंगवारे मस्जिद वटि चौपाई माल जे वापारी मिस्कीन उर्फ कटार उजड़ खे हथियार बदन फायरिंग करे क़तल करे छॾियो। मक़तूल जे पुट जो चवणु आहे त कुंभ माल वञी रहिया हुआसीं त रस्ते में नारे जा बिरादरी जे हथियार बदन फायरिंग करे वालिद खे क़तल कयो आहे। सखर बरसां हथियार बंदन की फायरिंग में नौजवान कतल। हथियार बंद एयरपोर्ट थाने की हद कोट गुल चौहान में नौजवान असलम चौहान के कतल कर बाद फरार। मक़तूल जो लाश जरूरी कार्रवाई लाइ सिविल अस्पताल मुंतकिल।